कंडियारो कराची में क़त्ल थी वियल ज़ाहिद मीरानी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कंडियारो में सिंध मल्लाह फ़ोम जी रैली कढी शहर जो गश्त करे बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन ज़ाहिद मीरानी जे खून सां इंसाफ़ करे पुलिस गिरदी नामंज़ूर जा उभ ॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। इन मौक़े ते शाहिद मल्लाह, रियाज़ मल्लाह, डॉक्टर अब्दुल रहीम मल्लाह, ज़ाहिद मल्लाह, ख़ुर्शीद मल्लाह, बदरुद्दीन मल्लाह, मंज़ूर मल्लाह ऐं ॿियनि जो चवणु हो त कराची में नौजवान ज़ाहिद मीरानी खे सरेआम क़त्ल कयो वियो। हिन महिल ताईं क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। क़ातिलनि खे गिरफ़्तार करण बदिरां पुलिस ज़ाहिद मीरानी जे वारसनि खे गिरफ़्तार करे रही है, जेको मज़हब जो अमल आहे। पुलिस गिरदी खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। पुलिस मज़लूम वारसनि खे हिरासत करे रही आहे। ज़ाहिद मीरानी जे खून खे लोढ़ण जी कोशिश कई पई वञे। असां कंहिं बि सूरत में खून लोढ़ण न ॾींदासीं। हुन सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो समेत वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी ज़ाहिद मीरानी जी क़ातिलनि खे गिरफ़्तार करे पुलिस गिरदी जो नोटिस वरितो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।